अस्सलाम वालेकुम दोस्तों, हीअ जा तव्हांखे ॿुधायूं पिया ॾाढा तजब फ़क़ीर जो ॾियारे जो ॾींहुं आहे। अॼु तव्हांखे ॾेखारींदासीं हीउ ॾियारो केरु ऐं केरु कंदो आहे। हीउ फ़क़ीर अशरफ अली कंदो आहे, वॾो ख़र्चु कंदो आहे ऐं वॾी महिनत कंदो आहे, जदोजहद कंदो आहे, फोड़ी कंदो आहे। ऐं हिन खां अॻु में ॾियारो कॾहिं कोन लॻो आहे। सिर्फ़ु हिन फ़क़ीर अशरफ अली अचण खां पोइ हिन 2-3 साल थी विया आहिनि ॾियारे हणण खे। महिनत कंदो आहे, जदोजहद कंदो आहे, वॾो हिकिड़ो जाखोड़ शख़्स आहे। ऐं हिन दरगाह जी ऐं हिन फ़क़ीर जी ख़िदमत बि इहो ई माण्हू कंदा आहिनि। हिन जी मस्जिद जी बि जेका देखभाल आहे त हीउ फ़क़ीर अशरफ अली पाण कंदो आहे। तव्हांखे ॾेखारींदा त हीउ ॾियारो कीअं थियो ऐं कीअं न थियो। ऐं अॻियां मौलवी बि आहिनि, उन्हनि जो बि तव्हांखे ॾेखारींदा। मौलवी ज़िक्र कंदा ऐं मौलूद बि आहे, अज़ीज़ हफ़ीज़ अली आहे। हीउ फ़क़ीर अशरफ अली जे नाले सां आहे त हीअ हिन जी ख़िदमत कंदो आहे। करण वारो त अलाह पाक पाण आहे, पर कंहिंजो ज़रियो आहे जेको फ़क़ीर अशरफ जे ज़रिए हीउ ॾियारो लॻंदो आहे। ऐं हिते वॾी महिनत सां ऐं वॾी जाखोड़ जफ़ाकशी सां हफ़ीज़ अज़ीज़ अली जेको आहे उहो बि हुन साथ ॾींदो आहे। मुबारक ऐं उन जी प्यारी महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िक्र मुबारक ख़ुसूस बिल ख़ुसूस हज़रत क़िबला साईं मोहम्मद तैयब रहमतुल्लाह अलैहि अल्लाह जी काबिल वलीअ जी रूह मुबारक के सवाब पहुचाइण जी लाइ ही बाबरकत महफ़िल मुनक़द कई वई आहे। जिते जिते मुंहिंजो ही आवाज़ पहुची रहियो आहे उन्हनि मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आशिक़नि ऐं ग़ुलामनि जे ख़िदमत में मुअद्दबाना गुज़ारिश आहे त वधि में वधि हिन बाबरकत महफ़िल में शरीक थी अल्लाह साईं जूं रहमतूं ऐं बरकती अची हासिल कयो। हीअ अज़ीमुल शान जलसो अल्लाह जे कामिल वलीअ क़िबला साईं मोहम्मद तैयब रहमतुल्लाह अलैहि जी रूह के सवाब पहुचाइण जी बाबरकत महफ़िल आहे, जंहिंजे ख़ुसूसी ख़िताब करण जे लाइ हज़रत पीर तरीक़त रहबरी शरीयत क़िबला साईं वली इब्ने वली साईं फसी सूरत मुहम्मद की गुलल कड़ी कोड़ लायो चमन पासे मुधम जुड़ बुण चमन पासे मुधम जुड़ बुण अरबी जाम आयो अरबी जाम आयो फसी सूरत मुहम्मद जी गुलल कर गोड़ लायो गसल मथे
मिठा बरसन ककर कारा पिया बस जन ककर कारा पिया बस जन तुझे दीदार जो दर्शन तुझे दीदार जो दर्शन शमर खड़ी फर्श विछायो शमर खड़ी फर्श विछायो पसी सूरत मुहम्मद जी गुलन खड़ी गोड़ लायो चमल पासे बुधम जुड़ बुड़ चमल पासे बुधम जुड़ बुड़ च अरबी जाम आयो अरबी जाम आयो फसी सूरत मुहम्मद जी नाहे मुहाड़ मलीर दे पखातन पापिन खा परे पराहा अड छागतनी जी छड जेके धनारों धार चरन भजड़न बेअदबन खा नबी जे आशिकन सा संगत रख अल्लाह वारन सा ताल्लुक जोड़ बेटा ही फरमायो सोहबत जा सालिहन जी थी अक्सर ओजारे वरे वजन गुजरी तब वेन न विसारे पौतनी जे पनारे जेके मिला इन मोहम्मद घोट सा सुभान अल्लाह। तो प्यारा दोस्तों अल्लाह का दुआ है रब अमल जी तौफीक अता फरमाए दावत मुतवा के ॾिनी आहे अल्लाह का दुआ घुरो रब हयाती बि ॾे इन महफ़िल में रब शिरकत नसीब फरमाए आमीन अल्लाहुम्मा सल्ली अला या इलाहल आलमीन। याद में ही महफ़िल सिंगारी सजाई वई आहे उन जे दर्जात के बुलंद फरमा उन जे सदके ही महफ़िल कबूल फरमा ही दुआ कबूल फरमा ही खैरात कबूल फरमा हिन नेक बाननि जो अचण ॿुधण ॿुधाइण कबूल फरमा या अल्लाह पंहिंजे नेक बाने जे सदके ही झोलियूं रहमत सां भरे ॾे बीमारनि खे सेहत ऐं शिफ़ा ॾे या अल्लाह बेरोज़गारनि खे कुशादी रोज़ी अता फरमा करीम रब बेनमाज़ुनि खे नमाज़ी बना तालियनि खे साले बना बे औलादनि खे फरमा बरदार नेक साले औलाद अता फरमा जिन जो औलाद आहे उन औलाद के फरमा बरदार अखियुनि जो ठार बना या अल्लाह कब्र जी अज़ाब खां बचा जहन्नम जे बायुनि खां बचा जन्नत जो नेमतूं नसीब फरमा प्यारे हबीब जी शफ़ात नसीब फरमा करीम रब असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा फ़िलस्तीन जे मुसलमाननि जी मदद फरमा या अल्लाह असांजे अनाजनि में रिज़्क़ रोज़ी बनी ॿारे कारोबार में बरकतूं पैदा फरमा जेके फौत थी विया उनके कब्रुनि के जन्नत जो बाग बना जे बीमार आहिनि उनखे सेहत ऐं शिफ़ा अता फरमा करीम रब ही दुआ पंहिंजे दर ते क़बूल फरमा हिन ॻोठ इक़बाल पली जे मथां पंहिंजो रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा ॻोठ वारनि जे मथां पंहिंजो बरकतूं रहमतूं नाज़िल फरमा जिन ॻोठनि मां ही तुंहिंजा नेक बाना हिते शरीक थिया उन्हनि जे ॻोठनि ते बि पंहिंजो रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा सभिनी जे मन जो नेक मुरादूं पूरियूं फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या